ओम शांति। अॼु जी मुल्ह तारीख़ आहे 1/1/2025। मिठे मिठे बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार, तव्हां ज्ञान जी बरसाति करे हरियाली करण वारा आहियो। तव्हांखे धारणा करणी ऐं कराइणी आहे। प्रश्न जो बादल बरसता न आहिनि, उन्हनि खे कहिड़ो नाम ॾींदासीं? उत्तर आहे, जो सुस्त बादल हूंदा आहिनि, सुस्त बादल चुस्त हुआ आहिनि जो बरसता आहिनि। अगरि धारणा थिए त बरसण जे बिना रही न सघनि। जो धारणा करे ॿियनि खे न कराईंदा आहिनि, उन्हनि जो पेट पीठ सां लॻी वेंदो आहे। उहे ग़रीब आहिनि, प्रजा में हली वेंदा आहिनि। प्रश्न ॿियो, यादि जी यात्रा में मुख्य महिनत कहिड़ी आहे? उत्तर आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे बिंदु रूप में यादि करणु। बाप जो आहे, जहिड़ो आहे, उनखे उन स्वरूप सां यथार्थ यादि करणु, इन में महिनत आहे। गीता जो पिया सां गॾु आहे। ओम शांति। जीअं सागर जे मथां बादल आहिनि त बादलनि जो बाप थियो सागर। जो बादल सागर जे साथ आहिनि, उन्हनि जे लाइ बरसाति आहे। उहो बादल बि पाणी भरी करे पोइ बरसंदा आहिनि। तव्हां बि सागर वटि ईंदा आहियो भरण लाइ। सागर जा ॿार बादल आहियो ही, जो मिठो पाणी खींचंदा आहिनि। हाणे बादल बि अनेक प्रकार जा हूंदा आहिनि। कोई खूब ज़ोर सां बरसंदो आहे, बाड़ करे ॾींदा आहिनि। कोई घटि बरसंदा आहिनि। तव्हां में बि अहिड़ा नंबरवार आहिनि जो खूब ज़ोर सां बरसंदा आहिनि। उन्हनि जो नाम बि ॻायल आहे न। जीअं वर्षा ॾाढी थींदी आहे त मनुष्य ख़ुशि थींदा आहिनि, इहे बि ईअं ई आहे। जो सुठो बरसंदा आहिनि, उन्हनि जी महिमा थींदी आहे। जो न बरसंदा आहिनि, उन्हनि जी दिलि जीअं सुस्त थी वेंदी आहे। पेट भरंदो ई न आहे। पूरी रीति धारणा न थियण सां पेट वञी करे पीठ ते लॻंदो आहे। फैमिन हूंदो आहे न त मनुष्य जो पेट पीठ सां लॻी वेंदो आहे। हिते बि धारणा करे धारणा न कराईंदा त पेट वञी करे पीठ सां लॻी वेंदो। खूब बरसण वारा वञी करे राजा रानी ठहींदा ऐं उहा ग़रीबनि जो पेट पीठ सां रहंदो आहे न। त ॿारनि खे धारणा ॾाढी वॾी सुठी करणी खपे। इन में बि आत्मा परमात्मा जो ज्ञान केतिरो सहज आहे। तव्हां हाणे सम्झंदा आहियो, असां में आत्मा ऐं परमात्मा जो ज्ञान न हुयो त पेट पीठ सां लॻल हुई। मुख्य आहे ही आत्मा परमात्मा जी ॻाल्हि। मनुष्य आत्मा खे ई न ॼाणंदा आहिनि त परमात्मा खे कीअं ॼाणे सघनि। केॾा वॾा वॾा विद्वान पंडित आदि आहिनि, कोई बि आत्मा खे न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हांखे मालूम थियो कि आत्मा अविनाशी, हुन में 84 जन्मनि जो अविनाशी पार्ट नूंदल आहे, जो हलंदो ई रहंदो आहे। आत्मा अविनाशी त पार्ट बि अविनाशी। आत्मा कीअं ऑलराउंड पार्ट वॼाईंदी आहे न, इहे कंहिंखे पतो न आहे। उहो त आत्मा सु परमात्मा चई ॾींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे आदि खां वठी करे अंत ताईं पूरो ज्ञान आहे। उहो त ड्रामा जी आयु ई लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। हाणे तव्हांखे सिधो ज्ञान मिलियो आहे, है न। तव्हां ॼाणंदा आहियो, हिन बाप जे रचे हुए ज्ञान यज्ञ में इहा सॼी दुनिया स्वाहा थियणी आहे। इन करे बाप चईंदा आहिनि, देह से जो कुझु बि आहे इहे सभु भुलिजी वञो, पंहिंजे खे आत्मा सम्झो। बाप खे, शांति धाम खे, स्वीट होम खे यादि करो। बाप खे, शांति धाम खे, स्वीट होम खे यादि करो। ये त आहे ई दुखधाम। तव्हां में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार सम्झाए सघंदा आहिनि। हाणे तव्हां ज्ञान सां भरपूर थी विया आहियो न। बाक़ी सॼी महिनत आहे यादि में। जन्म जन्मांतर जो देह अभिमान मिटाए करे देही अभिमानी ठहो, इन में ॾाढी महिनत आहे। बाबा चवनि था, जन्म जन्मांतर जो देह अभिमान मिटाए करे देही अभिमानी ठहो, इन में ॾाढी महिनत आहे।
चइण त ॾाढो सहज आहे, लेकिन पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे बि बिंदु रूप में यादि करो, हिन में महिनत आहे। बाप चईंदा आहिनि मां जो आहियां जहिड़ो आहियां अहिड़ो कोई मुश्किल यादि करे सघंदो आहे मूंखे। जीअं बाप आहे उअं ॿार हूंदा आहिनि, पंहिंजी खे ॼाणो त बाप खे बि ॼाणे वेंदव। तव्हां ॼाणंदा आहियो पढ़ाइण वारो त हिकु बाप ई आहे, पढ़ण वारा त ॾाढा आहिनि। बाप राजधानी कीअं स्थापना कंदा आहिनि उहो त तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। बाक़ी उहो शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जी सामग्री आहिनि, सम्झाइण लाइ असांखे चइणो पवंदो आहे। बाक़ी हिन में घृणा जी कोई ॻाल्हि कोन्हे। शास्त्रनि में बि ब्रह्मा जो ॾींहुं राति चईंदा आहिनि, परंतु सम्झंदा न आहिनि, है न। राति ॾींहुं अधु अधु हूंदो आहे। सीढ़ी ते केतिरो सहज सम्झाइबो आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि की भॻवानु त ॾाढो समर्थ आहे, वो जो चाहे सो करे सघंदा आहिनि, लेकिन बाबा चईंदा आहिनि मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां। भारत ते त केॾी आफ़तियूं ईंदी रहंदियूं आहिनि, पोइ मां घड़ी घड़ी ईंदो आहियां। मुंहिंजो पार्ट जी लिमिट आहे। जॾहिं पूरो दुख थी वेंदो आहे तॾहिं मूंखे पंहिंजे समय ते अचिणो पवंदो आहे। हिकु सेकेंड जो बि फ़र्क़ु न पवंदो आहे। ड्रामा में हर हिक जो एक्यूरेट पार्ट नूंदल आहे। इहे बि हाईएस्ट बाप जी रीइनकॉर्नेशन आहे बाबा जी। पोइ नंबरवार सभु ईंदा आहिनि, कम ताक़त वारा। तव्हां ॿारनि खे हाणे बाप सां नॉलेज मिली त तव्हां पूरे विश्व जा मालिक ठहींदा आहियो, तव्हां पूरे विश्व जा मालिक ठहींदा आहियो। तव्हां में बि फुल फोर्स जी ताक़त ईंदी आहे। पुरुषार्थ करे तव्हां सतो प्रधान ठही वेंदा आहियो। ॿियनि जो त पार्ट ई न आहे, मुख्य आहे ई ड्रामा। ॿियनि जो त पार्ट ई न आहे सत्य में, मुख्य आहे ड्रामा जंहिंजी नॉलेज तव्हांखे हाणे मिले थी। बाक़ी त सभु मटीरियल आहिनि, छो जी उहो सभु हिन अखियुनि सां ॾिसिबो आहे न। वंडर ऑफ द वर्ल्ड त बाबा आहे, जो पोइ रचंदो बि स्वर्ग आहे, जेके हेवन पैराडाइज़ चईंदा आहिनि। उन्हनि जी केतिरी महिमा आहे न। बाप ऐं बाप जी रचना जी ॾाढी वॾी महिमा आहे। बाप ऐं बाप जी रचना जी ॾाढी वॾी महिमा आहे। ऊच ते ऊच भॻवानु आहे, ऊच ते ऊच स्वर्ग जी रचना बाप कीअं कंदा आहिनि इहे कोई बि कुझु बि न ॼाणंदो आहे। तव्हां मिठे मिठे ॿार बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहियो, हुन अनुसार ई पद पाईंदा आहियो। जंहिं पुरुषार्थ कयो उहो ड्रामा अनुसार ई कंदो। पुरुषार्थ बग़ैर त कुझु मिली न सघे न। कर्म बग़ैर हिकु सेकेंड बि रही न सघंदा आहियूं। उहा हठयोग प्राणायाम चढ़ाए वठंदा आहिनि, जीअं जड़ ठही वेंदा आहिनि। अंदरि पिया हूंदा आहिनि, मथे मिटी ॼमी वेंदी आहे। मिटी जे मथां पाणी पाइण सां घास ॼमी वेंदी आहे, परंतु इन सां कुझु फ़ाइदो न आहे। केतिरा ॾींहं ईअं वेठा रहंदा। कर्म त ज़रूरु करिणो आहे न। कर्म सन्यासी कोई ठही न सघे। हा, सिर्फ़ु खाइण आदि रोटी आदि न पचाईंदा आहिनि, इन करे हुनखे कर्म सन्यासी चई रहींदा आहिनि। बाक़ी उथणु वेहणु खाइणु पीअण बि त कर्म आहे न। इहे बि हुननि जो ड्रामा में पार्ट आहे। इहे निवृत्ति मार्ग वारा बि न हूंदा त भारत जो छा हाल थी वेंदो। भारत नंबर 1 प्योर हुयो। बाप पहिरियों प्योरिटी स्थापना कंदा आहिनि, पोइ उहा अधु कल्प हलंदी आहे। बराबरि सतयुग में हिकु धर्म हिकु राज्य हुयो, पोइ DT राज्य हाणे वरी खां स्थापना थिए थो। ईअं सुठा स्लोगन ठाहे करे मनुष्यनि खे सुजाॻ करिणो खपे। वरी खां DT राज्य भाग्य अची करे वठो। हाणे तव्हां केतिरो सुठी रीति सम्झंदा आहियो। श्री कृष्ण खे श्याम सुंदर छो चईंदा आहियूं, है न। इहे बि हाणे तव्हां ॼाणंदा आहियो। अॼुकल्ह त ॾाढा ई अहिड़ा नाम रखी ॾींदा आहिनि। श्री कृष्ण सां कॉम्पिटिशन कंदा रहंदा आहिनि। श्री कृष्ण सां तव्हां ॿार ॼाणंदा आहियो पतित राजायूं कीअं पावन राजा आहिनि, जे अॻियां वञी करे मथो टेकंदा आहिनि, परंतु ॼाणंदा थोरी आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो जो पूज्य हुया उहा हाणे पुजारी ठहिया आहिनि। हाणे तव्हांजी बुद्धि में सॼो चक्कर जो ज्ञान आहे।
इहे बि यादि रहे त अवस्था ॾाढी सुठी रहे, है न। हाणे तव्हांजी बुद्धि में सॼो चक्कर जो ज्ञान आहे, इहे बि यादि रहे त बि अवस्था ॾाढी सुठी रहे, परंतु माया सिमरन करणु न ॾींदी आहे, बुलाए ॾींदी आहे। सदैव हर्षितमुख अवस्था रहे त तव्हांखे देवता चऊं। बाबा चवनि था सदैव हर्षितमुख अवस्था रहे त तव्हांखे देवता चईंदासीं। लक्ष्मी नारायण जो चित्र ॾिसी ख़ुशी थींदी आहे न। राधे कृष्ण अथवा राम आदि खे ॾिसी एतिरी ख़ुशी न थींदी आहे, छो जो श्री कृष्ण जे लाइ शास्त्रनि में हंगामे जी ॻाल्हि लिखी छॾी अथनि। हीअ बाबा ठाहींदो बि नारायण आहे न। बाबा त हिन लक्ष्मी नारायण जे चित्र खे ॾिसी ख़ुशि थींदा हुया। ॿारनि खे बि ईअं ॾिसणो खपे। बाक़ी केतिरो समय हिन पुराणे शरीर में हूंदासीं, पोइ वञी करे असां प्रिंस ठाहींदासीं, है न। त इहा असांखे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे कि हाणे असां बाक़ी शिव बाबा सां गॾु हाणे आहियूं त उन खां पोइ त शिव बाबा न रहंदा, भुलिजी वेंदा असां शिव बाबा खे। परंतु ड्रामा आहे त वञिणो त पवंदो कि हाणे असां हिन पुराणे शरीर में आहियूं, पोइ असां सत्युगी नए शरीर में श्री कृष्ण बाल कृष्ण ठहींदासीं, पोइ राधे बि ठहींदासीं। इहा एम ऑब्जेक्ट आहे न। हीअ बि सिर्फ़ु तव्हां ॼाणंदा आहियो ख़ुशी में केतिरो गदगद थियणो खपे। जेतिरो पढ़ंदव ओतिरो उच्च पद पाईंदव, पढ़ंदव न त छा पद मिलंदो। किथे विश्व जा महाराजा महारानी, किथे साहूकार प्रजा, किथे प्रजा में बि नौकर चाकर। सब्जेक्ट त हिकु ई आहे न, सिर्फ़ु मनमना भव मथियाजी भव। अलफ़ ऐं बे, यादि ऐं ज्ञान, इन्हनि जी केतिरी ख़ुशी हुई न। इन्हनि खे केतिरी ख़ुशी हुई। अलफ़ खे अलाह मिलो, बाक़ी छा, बाक़ी सभु ॾिॾई छॾियईं। केतिरी वॾी लॉटरी मिली वई, बाक़ी छा खपे। त छो न ॿारनि खे अंदरि में ख़ुशी रहणी खपे। इन करे बाबा चईंदा आहिनि अहिड़ो ट्रांसलाइट जो चित्र सभिनि जे लाइ ठारायो जो ॿार ॾिसी करे ख़ुशि थी वञनि। शिव बाबा ब्रह्मा द्वारा असांखे वरसो ॾियनि था। मनुष्य त कुझु बि न ॼाणंदा आहिनि, बिल्कुलु ई तुच्छ बुद्धि आहिनि। हाणे तव्हां तुच्छ बुद्धि सां स्वच्छ बुद्धि ठहो था, सभु कुझु ॼाणे विया आहियो, ॿियो कुझु पढ़ण जी दरकार ई न आहे। हिन पढ़ाई सां त विश्व जी बादशाही तव्हांखे मिलंदी आहे। हिन करे बाप खे नॉलेजफुल चईंदा आहिनि न। मनुष्य पोइ सम्झंदा आहिनि हर हिक जे दिलि खे ॼाणंदा आहियूं, परंतु बाप त नॉलेज ॾींदा आहिनि न, है न। बाप खे नॉलेजफुल चइबो आहे। मनुष्य पोइ सम्झंदा आहिनि हर हिक जे दिलि खे ॼाणंदा आहियूं, परंतु बाप त नॉलेज ॾींदा आहिनि। टीचर सम्झी सघंदा आहिनि फलानो पढ़ाईंदा आहिनि, बाक़ी सॼो ॾींहुं इहा थोरी वेही ॾिसंदा कि हिननि जी बुद्धि में छा हलंदो, है न। बाबा त नॉलेजफुल आहिनि, बाबा त नॉलेज ॾींदा आहिनि। बाबा कोई सॼो ॾींहुं थोरी ॾिसंदा वेही कि हिननि जी बुद्धि में छा थो हले। इहा त वंडरफुल नॉलेज आहे। बाप खे ज्ञान सागर सुख जो सागर चइबो आहे। तव्हां बि हाणे मास्टर ज्ञान सागर ठाहींदा आहियो, पोइ इहो टाइटल उड़ी वेंदो। पोइ सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण ठही वेंदासीं। हाणे मास्टर ज्ञान सागर ठाहींदा आहियूं, पोइ टाइटल बदिली वेंदो। इहो मनुष्य जो ऊचो मर्तबो आहे। इन समय इहे ईश्वरीय मर्तबो आहे। केतिरी सम्झण ऐं सम्झाइण जी ॻाल्हियूं आहिनि न। लक्ष्मी नारायण जो चित्र ॾिसी ॾाढी ख़ुशी थियणी खपे। असां हाणे विश्व जा मालिक ठहींदासीं। लक्ष्मी नारायण जो चित्र ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थियणी खपे। असां हाणे विश्व जा मालिक था ठहूं। नॉलेज सां ई सभु गुण ईंदा आहिनि। नॉलेज सां ई सभु गुण ईंदा आहिनि। पंहिंजो एम ऑब्जेक्ट ॾिसण सां ई रिफ्रेशमेंट अची वेंदी आहे न। इन करे बाबा चईंदा आहिनि लक्ष्मी नारायण जो चित्र त हर हिकु वटि हुजणो खपे। इहे चित्र दिलि में प्यार बढ़ाईंदो,
ये चित्र ॾिसी करे दिलि में प्यार बढ़ाईंदो आहे, दिलि में ईंदो आहे बसि ये मृत्यु लोक लास्ट जनम आहे, पोइ असां अमर लोक में वञी करे इहे ठाहींदासीं तत्वम, असां बि त ठाहींदासीं न। ईअं बि ईअं न कि आत्मा सो परमात्मा न, इहे ज्ञान सॼो बुद्धि में वेठो आहे न। जॾहिं बि कंहिंखे सम्झाईंदा आहियो चओ असां कॾहिं बि कंहिंखां भीख न मांगदा आहियूं। प्रजापिता ब्रह्मा जा ॿार त ॾाढा आहिनि, असां पंहिंजी ई तन मन धन सां सेवा कंदा आहियूं। ब्राह्मण पंहिंजी कमाई सां ई यज्ञ खे हलाइनि था न, ब्राह्मण पंहिंजी कमाई सां ई पंहिंजे यज्ञ खे हलाइनि था। शूद्रनि जा पैसा न लॻाए सघंदा आहिनि। ढेर ॿार आहिनि उहे ॼाणंदा आहिनि जेतिरो असां तन मन धन सां सर्विस कंदासीं, सरेंडर थींदासीं, ओतिरो पद पाईंदासीं, है न। लेकिन हाणे त ॾिसो शूद्र बि सहयोग ॾींदा आहिनि त मदद वठंदा आहिनि न। पहिरियों यज्ञ में न वठंदा हुया, हाणे त वठंदा आहिनि, तॾहिं त भोग लॻंदो आहे न। ॼाणंदा आहिनि बाबा चईंदा आहिनि कि सरेंडर हूंदा ओतिरो उच्च पद, ओतिरो पद पाईंदा। तन मन धन, सरेंडर मतिलबु इहे न सेंटर ते वञी करे, सरेंडर मतिलबु बुद्धि सां सरेंडर, त इहे लक्ष्मी नारायण ठाहींदा। पैसा हिते कम में त अचणा न आहिनि, छो न हिन कार्य में लॻाए ॾियूं। पोइ छा सरेंडर थियण वारा भूख मरदा आहिनि छा? न, ॾाढी संभाल थींदी रहंदी आहे। बाबा जी केतिरी संभाल थींदी रहंदी आहे। इहे त शिव बाबा जो रथ आहे, सॼे वर्ल्ड खे हेवन ठाहिण वारो। इहे हसीन मुसाफ़िर आहे न। परम पिता परमात्मा त अची करे सभिनि खे हसीन ठाहींदा आहिनि। तव्हां सावरे सां गोरो हसीन ठाहींदा आहियो न। केतिरो सलोनो साजन आहे असांजो, अची करे सभिनि खे गोरो ठाहे ॾींदो आहे। उन्हनि ते त क़ुर्बान वञिणो खपे न, यादि कंदो रहणो खपे। जीअं आत्मा खे ॾिसी न सघंदा आहियूं न, ॼाणे सघंदा आहियूं, परमात्मा खे बि ॼाणे सघंदा आहियूं। ॾिसण में त आत्मा परमात्मा ॿई हिकु जहिड़ी बिंदु आहिनि, बाक़ी त सॼी नॉलेज आहे न, इहा ॾाढी सम्झ जी ॻाल्हि आहे। ॿारनि जी बुद्धि में इहे नोट रहणो खपे। बुद्धि में नंबरवार पुरुषार्थ अनुसार धारणा थींदी आहे। डॉक्टर माण्हुनि खे बि दवाई यादि रहंदी आहे, ईअं न कि हुन समय वेही किताबियूं ॾिसंदा। डॉक्टर्स जी बि पॉइंट्स रहंदी आहे न, बैरिस्टर जी बि पॉइंट्स हूंदी आहे, तव्हां वटि बि पॉइंट्स हूंदी आहिनि, टॉपिक्स आहिनि जिते सम्झाइबो आहे। कोई पॉइंट कंहिंखे फ़ाइदो करे वठंदी, कोई कंहिं पॉइंट्स सां कंहिंखे तीर लॻी वेंदो। पॉइंट्स ॾाढी ढेर जी ढेर आहिनि। जो सुठी रीति धारणा कंदा उहो सुठी रीति सर्विस करे सघंदा। अधु कलप जा महारोगी पेशेंट आहिनि। आत्मा पतित ठही वई आहे, उन जे लाइ हिकु अविनाशी सर्जन दवाई ॾींदा आहिनि, है न। अधु कलप सां महारोगी पेशेंट आहिनि, त कंहिंखे कोई पॉइंट बुद्धि में वेंदी, कंहिंखे कोई पॉइंट बुद्धि में वेंदी। आत्मा पतित ठही हुन जे लाइ हिकु अविनाशी सर्जन दवाई ॾींदो आहे। उहे सदैव सर्जन ई रहंदा आहिनि, कॾहिं बीमार थींदा ई न आहिनि। बाबा सदैव सर्जन ई रहंदा आहिनि, कॾहिं बीमार थींदा ई न आहिनि। ॿियो त सभु बीमार पइजी वेंदा आहिनि। अविनाशी सर्जन त हिकु ई बार अची करे मनमना भव जो इंजेक्शन ॾींदा आहिनि, है न। अविनाशी सर्जन त हिकु ई बार अची करे हिन सृष्टि ते असां सभिनि आत्माउनि खे कहिड़ो इंजेक्शन ॾींदा आहिनि? मनमना भव जो इंजेक्शन ॾींदा आहिनि। केतिरो सहज आहे। चित्र खे पॉकेट में रखे ॾियो सदैव, चित्र खे पॉकेट में रखी ॾियो सदैव। बाबा नारायण जो पुजारी हुयो त लक्ष्मी जो चित्र कॾहिं अकेलो नारायण जो चित्र रखी छॾियईं। बाबा रखी ॾींदा हुया। त हाणे पतो पियो जंहिंजी असां पूजा कंदा आहियूं उहो त असां ठहूं था। लक्ष्मी खे विदाई ॾेई छॾी त पको आहे असां लक्ष्मी न ठहींदासीं। लक्ष्मी वेही पैर दॿाईंदी त सुठो न लॻंदो आहे।
हुनखे ॾिसी करे पुरुष माण्हू बि पंहिंजी स्त्री सां पैर दॿाईंदा आहिनि। पोइ स्त्री बि ॾाढी ख़ुशी सां दॿाईंदी आहे की मां लक्ष्मी आहियां। हुते थोरी लक्ष्मी ईअं पैर दॿाईंदी, हीअ रस्म रिवाज हुते हूंदी न आहे। हीअ रस्म रावण राज्य जी आहे। हिन चित्र में सॼी नॉलेज आहे। मथे में त्रिमूर्ति बि आहे। हिन नॉलेज खे सॼो ॾींहुं सिमरन करे ॾाढो वंडर लॻंदो आहे। भारत हाणे स्वर्ग ठहे थो। केतिरी सुठी सम्झाणी आहे। पतो न मनुष्य जी बुद्धि में छो न वेंदी आहे। बाबा चवनि था पतो न मनुष्यनि जी बुद्धि में छो न वेंदी आहे। अॻियां ॾाढे ज़ोर सां लॻंदो बंबोर खे आग लॻणी आहे। आग वॾी ज़ोर सां लॻंदी। बंबोर खे आग लॻणी आहे न। रावण राज्य त ज़रूरु खलास थियणो आहे। यज्ञ में बि पवित्र ब्राह्मण खपनि। इहे ॾाढो भारी यज्ञ आहे। सॼे विश्व में प्योरिटी लाइणी आहे, है न। सॼे विश्व में प्योरिटी लाइणी आहे त केॾो भारी यज्ञ में यज्ञ आहे न। पूरी आत्माउनि त छा पूरी प्रकृति तत्व योनियूं सभु शुद्ध थी वेंदा, सभु हिकदमि नीट एंड क्लीन, है न। बाबा चवनि था इहा ॾाढो भारी यज्ञ आहे। सॼे विश्व में प्योरिटी लाइणी आहे। उहो ब्राह्मण बि ब्रह्मा जी औलाद कहलाईंदा आहिनि, परंतु उहो कुख वंशावली आहिनि। ब्रह्मा जी संतान त पवित्र मुख वंशावली आहे। उन्हनि खे बि चई सघंदा आहियो तव्हां त कुख वंशावली आहियो। असांखे त शिव बाबा ब्रह्मा द्वारा एडॉप्ट कयो अथई, त उन्हनि खे सम्झाइणो खपे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार स्वच्छ बुद्धि ठही वंडरफुल ज्ञान खे धारण करे बाप समान मास्टर ज्ञान जो सागर ठहिणो आहे। नॉलेज सां सर्वगुण स्वयं में धारण करणा आहिनि। नॉलेज सां स्वयं में सर्वगुण धारण करणा आहिनि। ॿियो आहे जीअं बाबा जे तन मन धन सर्विस में लॻायासीं। जीअं बाबा तन मन धन सर्विस में लॻायो, सरेंडर थिया, ईअं बाप समान पंहिंजो सभु कुझु ईश्वरीय सेवा में सफल करो। कले बाबा जी न सफल करो। सदा रिफ्रेश रहण जे लाइ एम ऑब्जेक्ट जो चित्र साथ में रखिणो आहे कि असांजो एम ऑब्जेक्ट छा आहे। वरदाना हिकु रस स्थिति द्वारा सदा हिकु बाप खे फॉलो करण वारा प्रसन्नचित ठहो। तव्हां ॿारनि जे लाइ ब्रह्मा बाप जी जीवन एक्यूरेट कंप्यूटर आहे। जीअं अॼुकल्ह कंप्यूटर द्वारा हर हिकु प्रश्न जो उत्तर पुछंदा आहिनि न, ईअं मन में जॾहिं बि प्रश्न कोई उठे त छो छा कीअं जे बजाए ब्रह्मा बाप जे जीवन रूपी कंप्यूटर खे ॾिसो। छा ऐं कीअं जो क्वेश्चन ईअं बदिली वेंदो। प्रश्नचित जे बजाए प्रसन्नचित थी वेंदा। प्रसन्नचित अर्थात हिकु रस हिकु बाप खे फॉलो करण वारा। स्लोगन आहे आत्मिक शक्ति जे आधार ते सदा स्वस्थ रहण जो अनुभव करो। आत्मिक शक्ति जे आधार सां सदा स्वस्थ रहण जो अनुभव करो। विशेष नोट सभी ब्रह्मवश 1 जनवरी सां 31 जनवरी 2025 ताईं विशेष अंतर्मुक्ता जी गुफ़ा में वेही योग तपस्या कंदे वे पूरे विश्व खे पंहिंजे शक्तिशाली मनसा द्वारा विशेष सकाश ॾियण जी सेवा करणी आहे। हिन लक्ष्य सां हिन मास जे पत्र पुष्प में जो अव्यक्त इशारा भेजिया आहिनि उहो पूरे जनवरी मास में मुरली जे हेठि बि लिखियल आहिनि। तव्हां सभी इन पॉइंट्स जे विशेष मनन चिंतन कंदे वे मनसा सेवा जे अनुभवी ठहो। अॼु जो पॉइंट आहे पंहिंजी शक्तिशाली मनसा द्वारा सकाश ॾियण जी सेवा करो।
ਤਾਂ शांती दूत ॿार काथे बि रहंदे हलंदे फिरदे सदा पंहिंजे खे शांती दूत सम्झी करे हलो। जो स्वयं शांति स्वरूप शक्तिशाली स्वरूप में स्थित हूंदा उहो ॿियनि खे बि शांती ऐं शक्ति जो सकाश ॾींदा रहंदा। अच्छा, ओम शांति।